अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदा हलूं तकरार ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। जी हाँ दोस्तों, नेक्स्ट एपिसोड छा आख़िरी क़िस्त आहे तकरार ड्रामे जी प्रोमो जे बारे में बि तव्हांखे ख़बर ॾींदासीं। तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे ख़तमु थियण खां पोइ इन जी जाइ ते कहिड़ो ड्रामो हलंदो। दुलाब ड्रामो मोहब्बतनि जी माग जी जाइ ते हलंदो या तकरार ड्रामे जी जाइ ते हलंदो, ऐं ॿियो कहिड़ो सोप सीरियल आहे इहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों, मां तव्हांखे पहिरियों ॿुधाईंदो हलां त प्रोमो तमामु जल्द अची वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि त इहो मोहब्बतनि जी माग जी जाइ ते दुलाब ड्रामो हलंदो। जी हाँ दोस्तों, सोप सीरियल दुलाब ड्रामो जेको आहे उहो मोहब्बतनि जो माग जी जाइ ते हलंदो, ऐं तकरार ड्रामे जी जाइ ते ॿियो हिकु सोप सीरियल तयारु थींदो या ख़ाली सीरियल ड्रामो तयारु थींदो, उहो वरी तकरार ड्रामे जी जाइ ते हलंदो। बाक़ी मोहब्बतनि जो माग जी जाइ ते दुलाब सोप सीरियल ड्रामो हलंदो। ऐं इहा अपडेट तव्हां शेयर कंदा हलो ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलो तकरार ड्रामे जो बि टाइम पूरो थी चुको आहे। तमामु जल्द वधि में वधि 15, 20, 25, 30 क़िस्तनि खां पोइ एंड थी वेंदो। हीअ आख़िरी जेको आहे इन जो स्पेल हली रहियो आहे, ऐं ड्रामो एंड थियण खां पोइ इन जा ॿियो ड्रामो स्टार्ट कयो वेंदो। ऐं दोस्तों, तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हर ड्रामे जी पंहिंजी जेको आहे कैटेगरी हूंदी आहे। ॾिसूं था अचण वारो ड्रामो केतिरो सुठो तव्हांखे केतिरो भलो लॻे थो। असांखे ॾींदा इजाज़त, चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।